सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल SindhTVHD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। जॾहिं दिन छोरीअ खे अॻुवा नवाब खानान कयो पोइ मीरान जो शक असांजे मथां छो थो थिए? चाचा साईं मूंखे कुछ ख़बरूं ॿुधण में आयूं आहिनि त सजावल मीर ऐं मूसा ऐं नवाब खान जे विच में छा जूं ॻाल्हियूं पयूं हलनि। थी सघे थो त नवाब खान सजावल सां इहा ॻाल्हि कई हुजे ऐं सजावल मीर ऐं मूसा मथां थोरे तफड़ जी कोशिशि कई हुजे। मूसा नवाब खान जे माण्हुनि मुंहिंजे रस्ते में विहणु शुरू करे छॾियो आहे। इन जो मतिलबु इहो आहे त नवाब खान मुंहिंजी मौत जो फरमान जारी करे छॾियो आहे। हिकिड़े पासे सिजावल खे चयो अथसि त मां फ़ैसिले करण जे लाइ तयारु आहियां, ऐं ॿिए पासे वरी असांजे मारण जे लाइ माण्हू विहारे छॾिया अथसि। जेकॾहिं तव्हां मूंसा खे फुल फ्राई नथा कयो त हुनखे हाफ फ्राई करे चालान करे जेल मोकिले छॾियोसि। मुड़ुस जी टंग बि ख़राब थी पवंदी ऐं सॼी उमिरि हिकु टंग ते वधंदो घुमंदो। जे इहे करे सघो था त पोइ भले तव्हां मूसा खे गिरफ़्तार कयो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा।